अलैहि वसल्लम। अल्लाह 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 हैदरी रहमान रहे मैं अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, सलातो वस्सलाम अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन। फुल पोटो साईं जो ख़ैर, गुलज़ार अली फुल पोटो साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला नबी सरदार जो वास्तो थिए ऐं महबूब जी आल जो वास्तो थिए। गुलज़ार अली फुल पोटो साईं खे, साईं जे सभिनी पुटनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला गुलज़ार अली साईं जी ग़ैबी मदद कर, ज़ाहिरी मदद कर, हे क़यामत ताईं न खुटे न मुंझे, हिन जी हर मोड़ ते मदद फरमा। ओ मौला गुलज़ार साईं खे जंहिं जंहिं बि अॼु दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। ओ मौला साईं जन जेके क़ैद में साईं जा माइट उन्हनि खे रिहाई मिले, मसलो हल थी वञे, या दुआ क़बूल फरमा। जेके बि सॼी दुनिया में बेगुनाह कैदी जेल में आहिनि उन्हनि बेगुनाह कैदियुनि खे रिहाई अता फरमा। ओ मौला गुलज़ार अली फुल पोटो साईं जे पुटनि खे पढ़ाई में कामयाबी ॾे ऐं नौकरी मौजज़े सां अता फरमा। अॼु जंहिं जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो मोहम्मद मुश्क साईं जो बेड़ो तार। ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारत खां बचा। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। ओ मौला हर सुन्नी जे घर, हर शिया जे घर, हर वली जे दरगाहुनि ते लख सलवातूं थियनि। सॼे पाकिस्तान में, सऊदीअ में, ईरान में, इराक में, शाम में घर घर में लख सलवातूं थियनि। अली असगर ऐं मासूम अम्मा सकीना बीबी जो वास्तो थी इहा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। महबूब जी उम्मत खे औलिया अल्लाह जे ॾसियल वाट ते हला, सूफ़िया किराम जे ॾसियल वाट ते हला। सूफ़िया किराम ऐं महबूब जा पैरोकार आहिनि। ओ मौला महबूब जी उम्मत खे फिरके वारत खां क़यामत ताईं बचा। इन्नल्लाह व मलाइकतहू युस्सलून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।